भगवान ताकत ॾिजे। न पियूं पानी न पियूं शराब, ना पियूं पानी न पियूं शराब, तो जो एक फोन अची वञे बस माण्हू त दिमाग़ ईअं ई थी वञे ख़राब। मुकू तूं शुरू थियण खां पहिरियों हिकु शायरी प्लीज प्लीज। मुकू तोखे ख़बर थी न मूंखे शायरी न ईंदी आ। अरे मां तुंहिंजो थियण वारो हस्बैंड है, मुंहिंजे लाइ हिकु शायरी प्लीज। खाइण में मूंखे पसंद आ कढ़ी पिस्ता ऐं खीर, खाइण में मूंखे पसंद आ कढ़ी पिस्ता ऐं खीर, मुंहिंजो थियण वारो घोट आ गरीब सुनियो फ़कीर। मुकू सॼो ॾींहुं थी वियो आ तूं मूंखे हिकु बि फोन न कयो थी। ग़लति थी चएं तूं? हाँ, सॼो ॾींहुं पूरो थियण में अञा 1 कलाक 15 मिंट 10 सेकंड बाक़ी आहिनि। ऐं ईअं कॾहिं थियो आहे ज़िंदगीअ में कि मां पंहिंजी पागल खर्चाऊ मथे ई सूर गर्लफ्रेंड खे विसरी न? छा जो मतलब आहे कि मां पंहिंजी प्यारी न्याणी दुलारी जाने जिगर जाने मन गर्लफ्रेंड खे विसरी न? तोखे मां चयो मैं नवरात्रि जो विर्त रखजांइ, रखियो अथई? हा तूं कुझु चयो मां न कयां। ॿुध न हाणे न मुंहिंजी मम्मी रेडी थी वई आहे लॉकडाउन में शादी करण जे लाइ। वरी शादी? हाणे नाटक न कजे यार। अरे लॉकडाउन में शादी कंदासीं, माण्हू चवंदा गरीब आहिनि पैसा कोन अथनि, असां शादी कंदासीं कोरोना काल खां पोइ। बाक़ाइदे शादी थींदी लंडन में, हनीमून मनाईंदासीं पेरिस में, और प्री वेडिंग शूट ख़बर थी किथे कंदासीं? दुबई में। तूं वेठी हुनी ओपन कार में और मां गाईंदुमि जिगरदा दिल। बुर्ज खलीफा पोइ मूंखे वठी ॾींदे बुर्ज खलीफो? हा वठंदासीं न EMI ते। न मूंखे त कैश ते ई खपे। हा तुंहिंजो पप्पा ॾींदो न पैसा? छा? मुंहिंजो पप्पा ॾींदो न पैसा? अरे हाँ, हुन लाइ त जाम पैसा लॻंदा आहिनि न, ऐं सॼी दुनिया खे ख़बर आहे कि मुंहिंजो घोट त रुपयो बि कमाए नथो। अरे मां कोशिश कयां थो न। मुंहिंजा पप्पा चवंदा आहिनि न कि सिर्फ़ कोशिश करण सां न घर न हलंदो आहे। अरे कंहिंसां थी ॻाल्हाए? तव्हांजे थियण वारे दामाद सां, हुन भिखारीअ सां। ओए बुरो न मञिजे, हाँ मम्मी मस्ती थी करे। यार पर मूंखे लॉकडाउन में ही शादी करणी आहे न। ॾिस निकी भी लॉकडाउन में थी शादी करे, पोइ करिश्मा भी लॉकडाउन में थी शादी करे, ऐं हुननि ॿिन्ही जा घोट भी लॉकडाउन में ही था शादी कनि। अरे जाम ॻाल्हियूं आहिनि, तोखे न ख़बर थी? मूंखे न सभु नॉलेज आहे, वॾो नॉलेज थी। हाँ सभु ख़बर आहे मूंखे। हल ॿुधाए नवरात्रनि खे नवरात्रा छो चइबो आहे? बिकॉज़ वो हर साल न नवा ही ईंदा आहिनि। पोइ कॾहिं तो कणी? छा? शादी। तूं हाणे थोरो टाइम ॾे मूंखे। टाइम सालनि खां मूंखे मिलंदो आयो न, त बस तुंहिंजो इहो टाइम। छो ननी तूं चए बाबाई सैंडविच वठी आ न वठी आ मैं? तूं चए डोलियो दाल पकवान वठी आ न वठी आ मैं? तोखे हर शइ टाइम ते मिली आहे, ऐं तूं चए थी टाइम मिलियो। अच्छा हाणे न मूंखे 40 जो दोनो खाइणो आहे। अरे 40 पूरो थी वियो आहे, हाणे किथां वठी अचां? मां न बदले भाई, मूंखे खपे। हले यार मूंखे अञा जाम कम पिया आहिनि, मां तोसां पोइ थी ॻाल्हायां। त वञ न, पोइ कंहिं रोकियो थी? न रोकीने न तूं हाणे मूंखे। अरे मां त चवण वारो में कि थोड़ी देर अञा था ॻाल्हायूं। ज़िंदगीअ में कॾहिं मां फोन न कनी में तोखे। न कए न तूं फोन वापस, ख़बर हुई मूंखे। अरे तूं ही त चए तोखे कम पियो आहे। अच्छा मां चोनी में ॿी छोकिरी पटाए त पटाईंदे तूं? हाँ मतलब पागल है यार, छा थी चए? मां ज़िंदगीअ में कॾहिं न फोन कनी में तोखे। अच्छा ॿुध न, मूंखे न पगड़ियुनि ते वञिणो आहे, त ॿुधाए न मां कहिड़ी ड्रेस पाए वञा? पगड़ियुनि ते वञिणो थी? साड़ी पाए वञा? पागल है, माण्हू चवंदे साड़ी डे ते आई आहे। हाँ
त पोइ वन पीस पायो न, माण्हू चवंदे रैम्प वॉक करण आई आहे, त मुंहिंजो डिजाइनर वारो गाउन उहो पायो न। अरे वो गुज़ारे वियो आहे, छो थी उन आत्मा खे परेशान करे। ॿुध, तूं काई अहिड़ी ड्रेस पाए वञ जंहिंमें तूं गरीब लॻे, सम्झे, गरीब। अरे हा, पोइ मां तुंहिंजी गिफ्ट ॾिनल ड्रेस ई थी पाए वञा न, हुनमें त मां हूअं बि फ़क़ीराणी लॻंदी आहियां। अरे वरी कंहिं सां थी ॻाल्हाए? तव्हांजे थियण वारे दामाद सां, उन फ़क़ीर कामचोर गधे पुट सां वरी थी ॻाल्हाए? ओए बुरो न मञिजे, हाँ मम्मी मस्ती थी करे। हे मम्मी, तुंहिंजी मूंखे हमेशा गाणी छो ॾींदी रहंदी आहे? चवंदा ईअं आहियो पाण तुंहिंजे लाइ राजा ॻोल्हियो अथऊं। हा ॻोल्हियो हुयऊं न, राजा जयसिंघानी। हो त मां मना कई मान। तुंहिंजे घरान खे आख़िर खपेनि कीअं छोकिरो? मुंहिंजे घरान खे न हूअं छोकिरो खपे जंहिंखे कार हुजे, जाम पैसा हुजनि, छोकिरो शानदार हुजे ऐं तमीज़दार बि हुजे। लेकिन तोखे त न कार आ, ना पैसा आहिनि, ना तू शानदार आ, ऐं तोखे त कंहिं बि ॻाल्हि जी तमीज़ ई कोन आ। मूंखे ईअं छो थो लॻे अॼु तूं मुंहिंजी ज़बरदस्त बेइज़ती थी करे? हल मां रखे थी हाणे बाबा, मूंखे न जाम कम पिया आहिनि। मथे सूरती 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 मथे सूरती। ओए बुद्ध, सुभाणे सुबुह 6 बजे ताईं तैयार थी वञे, मुंहिंजी बिल्डिंग जे हेठां अची वञे। 6 बजे? पागल थी, मां उथंदो ई 10 बजे आहियां। नाटक न कर यार, 6 बजे ताईं पहुची वञे चुप करे। पर छो, छा करणो मूंखे? तोखे कुछ करणो न आहे, मूंखे मासीअ घर वञणो आहे। तोखे सिर्फ़ मुंहिंजो ड्राइवर थी करे मूंखे मासीअ घर छॾे अचिणो आहे। अरे यार, 1000 रुपए में कोई भी ड्राइवर कराए वञ न। तुझे हूंदे मां 1000 रुपए वेस्ट कयां? चुपचाप पहुंची वञे 6 लॻे। अरे ॿुध त, मथे सूरती मथे सूरती मथे सूरती मथे सूरती मथे सूरती मथे सूरती। 5 बजे उथजे, जीअं तू 6 ताईं रेडी थी करे ते पहुंची वञे, लेट न कजे यार। अरे लेकिन ॿुध त, मथे सूरती मथे सूरती मथे सूरती मथे सूरती मथे सूरती मथे सूरती मथे। 6 खां लेट कई थी न, जिंदगी में कॾहिं न ॻाल्हाईनी में। हल ठीक है यार, तुझे लाइ उथी वञुमि, अपन क्या किसी से डरता है? दिल क्या चीज है जानम, अपनी जान तेरे नाम करता है। अरे यार, फोन ही नथी खणे ये। जिंदगी में न अकेलो माण्हू खपे, पर कॾहिं रिलेशन में न अचणु खपे। छो तो तंग कणी? छा आहे? मूंखे सुबुह 4 बजे खां उथारे रखियो थी, पंहिंजी रिज़ल्ट ॾींहं ते एॾो जल्दी न उथियो आहियां मां कॾहिं। हाणे फोन नथी खणे। अरे वो मासीअ राति जो मैसेज करे मना कई, चई सुभाणे अचिजो। हाणे तूं सुभाणे 4 बजे उथजे, ठीकु आहे? हाणे तूं सुम्ही पओ। अरे त ॿुधाईंदो केरु? हलो, मां न हलंदो मैं सुभाणे। म्यूजिक